अस्सलाम वालेकुम। पाणी जी विरासत या पाणी जी जेका शेयर लिस्ट हूंदी आहे उहा छा हूंदी आहे, आबादगारनि खे कीअं मिलंदी आहे या मिसाल छो कोन मिलंदी आहे। एॾो मुश्किल सां या रिश्वत ॾियण खां पोइ बि शेयर लिस्ट आबादगार, नंढा आबादगार छो हासिलु न करे सघंदा आहिनि, ऐं तव्हांजो फ़ी एकड़ ते केतिरो पाणी हूंदो आहे इन जे बारे में अॼु ॻाल्हाईंदासीं। ऐं पाणी जा तमामु घणा इशूज़ आहिनि असांजी सिंध में न। हिकिड़ो त मथां खां वाटर शार्टेज आहे, पाणी असांखे जेको आहे सिंध जे हिसे जो पाणी घटि पियो मिले, इन जी असां मुज़म्मत बि कयूं था। ऐं वीडियो खे तव्हां शेयर कजो। पहिरियां त तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, जेको असां ॿकरियुनि जे बारे में हिकिड़ो फ़ोटू रखियो आहे, उनखे 1 मिलियन खां वधीक माण्हुनि जेको आहे 24 कलाकनि में ॾिठो आहे। इहो तव्हांजी सपोर्ट, तव्हांजो प्यारु आहे जेको असांखे एतिरी सपोर्ट कयो था ऐं असांजी वीडियोज़ ते पंहिंजा राया शेयर कयो था। ऐं इन जे बारे में, इन में माना ॿकरियुनि जे बारे में, ॿकरियुनि गॉड फार्मिंग जे बारे में तव्हांजा काफ़ी सुवाल आहिनि। उन्हनि ते बि इंशा ताला हिकिड़ी वीडियो असां ठाहींदासीं, जेके तव्हांजा सुवाल आहिनि उन्हनि जा मुकमिल सां जवाबु ॾींदासीं। ॿी हिकिड़ी वीडियो जेका असां ज़मीन जी माप जे बारे में लिखी हुई, उन में बि तव्हांजा काफ़ी सुवाल आहिनि। उनखे बि इंशा ताला बहितरीनु तरीक़े सां तव्हांजा कमेंट्स जेके आहिनि उहे प्रिंट कढी करे उन्हनि जा सुवाल सां उन्हनि जा जवाबु ॾींदासीं। हाणे हीअ वीडियो अहम आहे, तव्हां कोशिशि कजो हिन वीडियो में जेके असां खां ग़लतियूं हुजनि उन जे बारे में असांखे तव्हां ॿुधाइजो। ऐं हिन वीडियो में जेके मतिलबु ॻाल्हियूं असां खां रहिजी वञनि तव्हां कमेंट में लिखिजो, या जेके तव्हांजा सुवाल हुजनि तव्हां कमेंट में लाज़मी लिखिजो। हाणे असल में छा हूंदो आहे त शेयर लिस्ट जेका असांजी हूंदी आहे त असांखे उन में ख़बर पवंदी आहे त फ़ी एकड़ ते असांजो पाणी जो केतिरो हिसो थिए थो। माना असांजो जेको वाटर कोर्स हूंदो आहे उन वाटर कोर्स में आबदार या केनाल या इंजीनियर असां खां, आबादगारनि खां हिकिड़ी इंफॉर्मेशन वठंदा आहिनि, असांजी ज़मीन जी एराज़ी जी इंफॉर्मेशन मालूमात वठंदा आहिनि त बाबा हिन वाटर कोर्स ते तव्हांजी केतिरी ज़मीन आहे। मिसाल 50 आबादगार आहिनि, उन्हनि जी ॿनी 600 एकड़ आहे, 700 एकड़ आहे, उन हिसाब सां उहो पाणी जी डिस्ट्रीब्यूशन कंदा आहिनि। या 500 एकड़ आहे त हफ़्ते में हूंदा आहिनि 168 कलाक, मतिलबु 56 पहर हूंदा आहिनि। हिकिड़े पहर में 3 कलाक हूंदा आहिनि, ठीकु आहे। त हाणे सभिनी खां पहिरियां छा थींदो, जेके बि आबादगार मिसाल 50 आहिनि, 60 आहिनि, 30 आहिनि, 40 आहिनि, 100 आबादगार आहिनि, हू छा कंदा, उन्हनि सभिनी जी ज़मीननि खे हिकिड़ा मुख़्तलिफ़ निशान ॾींदा। कंहिंखे प्लस जो, कंहिंखे ज़रब जो, कंहिंखे स्टार जो, कंहिंखे डॉट ॾींदा, कंहिंखे फुल स्टॉप ॾींदा, मतिलबु अहिड़ा के निशान ॾींदा, उनखे अलॻि अलॻि कलर ॾींदा। उहा शेयर लिस्ट हू पंहिंजे हिसाब सां ठाहींदा, ठीकु आहे। हाणे हफ़्ते में 56 कलाक पहर हूंदा आहिनि ऐं हिकु माना पहर जेके असां कन्वर्ट कंदासीं कलाकनि में त 168 कलाक थींदा। हाणे 168 कलाक जा असां मिंट कंदासीं त मतिलबु हिकिड़े जेको आहे 168 कलाकनि में मिंट केतिरा था थियनि न। असां 168 खे 60 सां ज़रब कंदासीं त इहो असांजो जवाबु अची वेंदो 10,080 मिंट अची वेंदो, ठीकु आहे। पोइ हाणे जेतिरा असांजा आबादगार हूंदा, मतिलबु सॉरी जेतिरा असांजा एकड़ उन वाटर ते हूंदा, उन वाटर कोर्स ते या उन जेका बीच ते जेतिरा एकड़ हूंदा, असां हिते मिसाल ॾिनो आहे त पंहिंजा 600 एकड़ आहिनि। 10,080 खे असां 600 सां वंड कंदासीं त फ़ी एकड़ जो असांजो पाणी अची वेंदो। मिसाल 10,080 खे असां 600 सां वंड कयोसीं त असांजो 16.8 मतिलबु फ़ी एकड़ जो पाणी असांजो 16 मिंट तक़रीबन 48 सेकंड अची वियो। हाणे इन में छा थींदो त माना तव्हांजा 10 एकड़ आहिनि त असां 16.8 खे 10 सां ज़रब कंदासीं त असांजे 10 एकड़नि जो पाणी अची वेंदो, ठीकु आहे। जेकॾहिं तव्हांजा 5 एकड़ आहिनि, तव्हांजा 3 एकड़ आहिनि, त इहो तव्हांखे माना पंहिंजे हिसे जो पाणी तव्हांखे कैलकुलेट थी मिलंदो। लाज़मी न आहे त माना हर वाटर कोर्स ते 16 कलाक 16 मिंट हुजनि, किथे 10 मिंट आहिनि, किथे 30 मिंट आहिनि, किथे 5 मिंट आहिनि, सॉरी माना 10 मिंटनि खां मथे आहिनि, किथे 13 मिंट आहिनि, किथे 20 मिंट आहिनि, किथे 22 मिंट आहिनि। ईअं माना फ़ी एकड़ जे हवाले सां असांजो पाणी डिस्ट्रीब्यूट कंदो आहे। इहो इंजीनियर या मथियां खां जेको आहे कैलकुलेशन करे इहो आबादगारनि खे शेयर लिस्ट हिकिड़ी जारी कंदा आहिनि। पर इहा शेयर लिस्ट वॾी रिश्वत ऐं वॾी जेको आहे जदोजहद खां पोइ बि नंढे आबादगार खे कोन थी मिले, छाकाणि इन में थी सघे थो वॾनि आबादगारनि जो
पंहिंजो मफ़ाद हुजे उहे रिश्वत ॾींदा हुजनि, उन्हनि जे हिसे जो पाणी वधीक लिखियलु हुजे या उन्हनि जा ग़लति एकड़ लिखियलु हुजनि, इन हिसाब सां जेको आहे इन में गड़बड़ तमामु ज़्यादा हूंदी आहे। तव्हांखे इन जे बारे में छा आहे ख़बर, इहा त असांखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं वीडियो खे जेकर तव्हां शेयर कंदो त ॿियनि आबादकारनि खे तव्हांखे माना ॼाण मिलंदी। हाणे असांखे मतिलबु शेयर लिस्ट आसानी सां बि न मिलंदी, उन खां अलावा इरीगेशन डिपार्टमेंट वारनि खे रिश्वत ॾियणी पवंदी, उनखे असां एप्लीकेशन ॾींदासीं केनाल खे, आबदार खे, या जेके असांजा हुते मतिलबु इरीगेशन डिपार्टमेंट जा आला अमलदार हूंदा, इंजीनियर खे, इंजीनियर असांखे उहा शेयर लिस्ट कंदो। मुंहिंजे ख़्याल में हिन जेको आहे शेयर लिस्ट जे बारे में असांखे जेका ॼाण हुई उहा असां तव्हां सां मतिलबु शेयर कई आहे। जेकर तव्हां ॼाण इन में सुवाल हुजनि, छो जो काफ़ी आबादकार असांखे चवनि पिया वीडियो जे लाइ एतिरी ॼाण हुई कोन, जेका नाक़िस ॼाण हुई उन बाबति असां मतिलबु उन जे हवाले सां असां वीडियो तयारु कई आहे। हिकिड़े आबादकार चयो त मां हुते मतिलबु शेयर लिस्ट जे लाइ वियुसि त मूंखे मतिलबु मुख़्तलिफ़ शयूं पूरियूं करण जे लाइ चयो वियो, उहे सभु पूरियूं कयूं, उन जे बावजूदि वरी ख़र्ची पिया घुरनि, वरी पैसा पिया घुरनि, ऐं तव्हां वञो पोइ असां ॿुधाईंदासीं, माना उन्हनि खे बि महीना गुज़री वेंदा आहिनि, शेयर लिस्ट ईअं आसानी सां कोन मिलंदी आहे। तव्हां छा था सम्झो त पाणी जी डिस्ट्रीब्यूशन जेका सिंध में हेठि लेवल ते आहे उहा सही थिए थी या कोन थी थिए, पंहिंजा राया तव्हां ज़रूरु ॾिजो, असांखां जेका ग़लती हुजे उन जी इस्लाह कजो, असांजी ॼाण जे मुताबिक़ जेका शइ तव्हांखे ख़बर हुजे उहा कमेंट में ज़रूरु लिखिजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह ताला वरी कंहिं ॿी वीडियो सां गॾु तव्हां सां ज़रूरु हाज़िर थींदासीं। थैंक यू सो मच।